सेवण मां के ख़बर ॾींदा हलूं तालुका रिपोर्टर महमद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण तालुके जी नादरा ऑफिस में मुक़ररु इंचार्ज रिज़वान मेमण जी नाअहली सबब हिन भलारे महीने रमज़ानुल मुबारक में रोज़ेदारनि जो भी ख्याल न कियो वियो। सेवण तोड़े आसपास का शनाख्ती कार्ड ऐं ॿिया कागज़ात ठाहिण लाइ नादरा ऑफिस सेवण ईंदड़ अवाम दरबदर थियण लॻो। केतिरनि ई ॾींहंनि खां अवाम खे लाइन में बीहारण बावजूद बि अवाम टोकन खां महरूम आहे। संदने शनाख्ती कार्ड बेफारम ऐं ज़रूरी कागज़ात रोले जो शिकार थी विया आहिनि। नादरा ऑफिस में आयल अवाम चेयरमैन नादरा के नोटिस वठण जी अपील कई आहे ऐं नादरा इंचार्ज के फौरन हटाए को ईमानदार ऐं फ़र्ज़ शनास इंचार्ज मुक़ररु कयो वञे। सेवण जी नादरा ऑफिस में आयल अवाम सिंध प्रेस क्लब सेवण जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मां दम जी मरीज़ आहियां, मायूं दफ़ा मथां चढ़ी वयूं आहिनि, कलाक थिया आहिनि, 2 टे असां हिते वेठा आहियूं त का ॻाल्हि ई कान्हे, पुलिस वारा दड़का था ॾियनि। टोकन मिलियो आहे तव्हांखे? टोकन कोन मिलियो आहे। सुबुह जो केॾी महिल आया? किथां आया हो तव्हां? असां बालन खां आया आहियूं। असां बालन खां आया आहियूं। असांखे सैके जो मरीज़ टोकन हलाइण बंदि करे वेठा आहिनि, बाक़ी सरकारी पगार फ्री में वेठा खणनि। नंढड़ा बचड़ा ॾिसो खणी आया सैके जा मरीज़ लॻा पिया। रोज़ त पैसा कोन न करे टोकन ॾिसो मां वठी न तव्हांखे टोकन। केरु तो अंदरां टोकन जे? या धीअर अंदरां वठी अची मुंहिंजो माइट अंदर वेठो आहे। अच्छा माना सिफारिश ते ॼंदा? हाँ, असां को पैसा ॾियूं भला चौथो तो को आया मोटी ॾियो। तव्हां खां बुरियान कंहिं पैसा? न पैसा असां नथा ॿुधाइनि पैसा ॾियूं पैसा असां नंढड़ा आया आहियूं। मैटनि खे मिठा मैटनि खे हलाईंदा पिया आहिनि, असां ग़रीबनि ॾोह छो जेके चङा चङा माण्हू असां ॾींदा पिया वञनि। असां हिनमहिल ताईं 11 बजे अची वेठा आहियूं। गलोर भरना